दर्दमंद के काम आ किसी डूबते को छाल दे, किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्ती की मस्तियां, ये निगाह मस्ती की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को छाल दे, किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्ती की मस्तियां, ये निगाह मस्ती की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को छाल दे। सामान्य नो अल्लाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो, अल्लाह साईं उन्हनि खे तौफ़ीक़ ॾींदो जो मूं ग़रीब जी मदद कनि था। अल्लाह साईं उन्हनि खे सिर्फ़ु ख़ुशि कंदो। अल्लाह साईं अल्लाह अञा बि घणो ॾींदुनि जे कंहिं ग़रीब जी मदद कनि। हेड़े दौर में भा भा जो न आहे ऐं साईं जन खे असां माना ॿिन्हिनि हथनि सां सलाम था कयूं त हेड़े दौर में साईं जन सोशल मीडिया ते इहो वीडियो ॾिसी ऐं जेतिरी साईं खां पहुती आहे उन बेवा औरत लाइ सामान वठी असां वटि पहुतो आहे त ही उनजी मदद करे। गुलाम नबी साईं जो नालो आहे, ज़ात जो राजपर आहे। वेठल ॻोठ जेको आहे सो असल जुमन शाह साईं न मास्टर मोहम्मद सिद्दीक राजपर जो साईं जेको आहे सो रवासी आहे। साईं वीडियो जो ॾिठो त साईं असां खां कॉन्टेक्ट कयो त साईं जेका मूंखां पहुची सघंदी मां इन बेवा जी मदद कंदुसि।